आमिर असलम मक्सी जी रिपोर्ट कुछ ॾींहं अॻु में शिकारपुर सिटी जे लखदर थाणे जी हद में चोर साहिल कम्युनिकेशन जे दुकान जी शटर खे तोड़े दुकान मां 3 लाख रुपया रोक रक़म ऐं 3 अदद मोबाइल फ़ोन चोरी करे विया हुआ, जंहिं ते मुतासिर दुकानदार जानी दायो अहिड़े दाह साफ़िन खे ॾिनी हुई, जेका ख़बर आवाज़ न्यूज़ में लॻण खां पोइ फ़ौरन एक्शन खणंदे शिकारपुर सिटी जे लखदर थाणे जे SHO रफ़ीक अहमद सूमरो तेज़ कोशिशूं वठंदे 3 चोरनि इरशाद महर वेठल दीन शिकारपुर खे 2 साथियुनि चोरनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इरशाद इहो नालो समंदर ज़ात महर किथे वेठो आहियां? दिन पर माला कहिड़ो ॾोह कयो थी? इहो दुकान लॻो आहे किथे? इहो अलावाला बढ़िया। जमाड़ी वाला आहे न, हा उनते इहो मोबाइलनि जो बारनि जो हा घणा शटर अथसि? इहो 2 शटर अथव। कहिड़ो शटर भॻू सी? इहो परे पासे वारो घिटी वारो? हा। घणा पैसा हलंदा? 2 लाख रुपया। 2 लाख रुपयो? हा। ॿियो केरु थी गॾु? ॿियो हिकिड़ो आहे इहो छा नालो अथसि हिकिड़े जो? हैदर। हैदर? हा। हैदर किथां जो आहे? हैदर ओतों जो ई आहे, उन पाड़े जो ई आहे। उन पाड़े जो आहे? हा। त कीअं ॿुधायो पैसा पिया आहिनि? हिन हिकिड़े ॿुधायो। हिकिड़े ॿुधाई? हा। हैदर हैदर छा चई? हिननि पैसा पिया थी हा ॿुधे और दुकान खणी पोइ मूंखे पैसा पोइ मां 30,000 नवा हिकिड़े घणा ॾेई? 30 30? हा। बकाया? बकाया मूंखे बकाया घणा बचा? बकाया इहो 1,70,000। तूं खयां? हा। ठीकु आहे।